अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माई टीवी के प्रोग्राम मुलाकात में मां आहियां तव्हांजी पंहिंजी मेज़बान शमा कीरियो। व्यूअर्स, अॼु जेके असां वटि महिमान आहिनि, तॾहिं चवंदा आहिनि न कॾहिं कॾहिं तव्हांजा लफ़्ज़ साथ न ॾींदा आहिनि, खुटी पवंदा आहिनि। हिकिड़ो अहिड़ो माण्हू जो सिंधी मीडिया जे हवाले सां जॾहिं मां ॻाल्हि कयां, उहो माण्हू जंहिं सिंधी मीडिया जेका सिंधी मीडिया प्रिंट मीडिया त मां शायदि न चई सघां, पर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया में बि हुनजो तमामु घणो कमु आहे, पर इलेक्ट्रॉनिक मीडिया जा जेके चवंदा आहिनि न सतून या जेका बिहारण में तमामु वॾो अहम किरदारु उन माण्हू जो, शाइरी हुजे, कंपेयरिंग हुजे, जॾहिं हू ॻाल्हाइनि था त माशाल्लाह एॾो मिठो आवाज़ु आहे हुननि जो, जॾहिं हू पंहिंजे प्रोग्राम्स होस्ट कंदा आहिनि त माण्हू त छा जेको बि जिते हूंदो आहे सुकून सां वेही ॿुधंदो आहे, सुकून अची वेंदो आहे। जॾहिं कंहिं ॻाल्हि जी चवंदा आहिनि कंहिंजो खिलण बि ख़ुशी ऐं कंहिंजो रोहण बि ख़ुशी ऐं कंहिंजो खिलण बि ख़्वारी थी, अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि माशाल्लाह माशाल्लाह सां। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि व्यूअर्स जो मां उन्हनि जो इंट्रोडक्शन कराए सघां। अॼु असां सां गॾु आहिनि बख़्शन मेहरानवी साहिबु, हुननि लाइ तमामु घणी इज़त ऐं आउं तमामु घणी थोराइती आहियां। असांजी जेका ही माई टीवी जी टीम आहे, रुस्तम लक साहिबु ऐं सभु असां हुननि जा थोराइता आहियूं। ऐं हूअं नॉर्मली प्रोग्राम जे आख़िर में गुल ॾींदी आहियां, पर ही अहिड़ा गुल आहिनि जेके प्रोग्राम जी शुरूआति में ॾियणु खपे। महिरबानी तव्हांजी बख़्शन साहिबु जो तव्हां असां वटि प्रोग्राम में हली आयो गुलनि सां। तव्हां पाण माशाल्लाह तव्हांजी गुफ़्तगू गुलनि जी आहे, गुलनि जी ख़ुशबू, गुलनि वांगुरु ॻाल्हाईंदा आहियो ऐं मिठास जेका आहे उहा माखीअ खां बि वधीक चई सघिजे थी तव्हांजे आवाज़ में जेका आहे माशाल्लाह माशाल्लाह सां। महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में हली आयव, असांखे टाइम ॾिनो। तव्हांजे सॼी टीम जो ऐं दुआगू आहियां, अलाह करे तव्हां कामयाबु थियो, वॾी महिरबानी, लख कुर्ब। ऐं जेके बि ॾे परॾे में ॾिसणु वेठा सभिनी साणे वासियुनि खे मूं फ़क़ीर बख़्शन मेहरानवी तरफ़ां अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद सदा मौजूद। तव्हां पंहिंजे पाण खे फ़क़ीर था चओ त पोइ हाणे असां छा कयूं? इहो हीअं आहे जो मुंहिंजो हिकिड़े नज़्म जो सिटूं आहिनि न त असांजा दर्द सूफ़ी आहिनि, अव्हांजा कहर कूफ़ी आहिनि, यज़ीदी वक़्तु वेरी आहे, सॼी तारीख़ मेरी आहे, मगर पोइ बि पुनल साईं फ़क़ीरी में अमीरी आहे। सो हीउ जेको रंग आहे न, इहो इज़्ज़ आजिज़ीअ वारो, हा फ़क़ीरी में अमीरी आहे, सॼो आजिज़ी ऐं इज़्ज़ वारो रंग जेको आहे न, उहो ई माण्हू खे तमामु घणो मथां खणी वेंदो आहे। हूअं बि जेको फलदार वण हूंदो आहे न, उहो झुकियल हूंदो आहे। सो इन करे हूअं बि वरी शेर यादि था अचनि, कंहिं शाइर जो शेर आहे त हम फ़क़ीर लोग हैं, दिल की सल्तनत सस्ती भी बेच देते हैं बाज़ार देख कर। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। न न माशाल्लाह माशाल्लाह सां तव्हांजी जेका पर्सनैलिटी आहे ऐं तव्हांजा जेके कम आहिनि सिंधी मीडिया जे हवाले सां जॾहिं मां ॻाल्हायां थी त तमामु घणा आहिनि। असां तव्हांखे पंहिंजो उस्ताद हिकिड़ो पूरो इदारो सम्झी सघूं था, हर फील्ड में तव्हांखे जंहिं बि मतिलबु फॉलो कयो उहो कामयाबु थियो। शाइरी हुजे, अदब हुजे, बुक लिखणा हुजनि, कंपेयरिंग कीअं करणी आहे, ॻाल्हाइणो कीअं आहे, उथणो कीअं आहे, आजिज़ी, हर शइ में तव्हां माशाल्लाह पंहिंजी मिसाल आहियो, पाण मिसाल आहियो। भला तव्हां कंहिंखां मुतासिर आहियो? असां त सभु तव्हां खां मुतासिर आहियूं, तव्हां कंहिंखां मुतासिर थियो? घणियूं शख़्सियतूं आहिनि जिन खां मुतासिर थियुसि ऐं मुंहिंजी ज़िंदगी में उन्हनि जे यानी शख़्सियत जो हिकिड़ो असर बि आहे। ऐं सभ खां पहिरीं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ज़माने में असां ख़ुशनसीब आहियूं जो आऊं उन इदारे में मूं ज़िंदगी जा तक़रीबन कोई 15 साल गुज़ारिया, 1983 खां वठी 1992-93 ताईं। ऐं उते जेके शख़्सियतूं वॾा ब्रॉडकास्टर ऐं वॾा आलिम, अदीब, दानिश्वर ऐं बहितरीन प्रोड्यूसर मिलिया, जिन जी सोबत ऐं मोहबत में असीं माना हिकिड़े नंढड़े ॿूटे खां वण थियण ताईं पहुतासीं। ऐं उन वक़्त में आऊं तमामु घणो मूं ते असरु हूंदो साईं साले मोहम्मद शाह जो, ऐं उहो असांजो वॾे में वॾो ब्रॉडकास्टर, वॾो आलिम ऐं ॼाणू माण्हू। ऐं यकीन करियो त आऊं त उन्हनि ॾींहंनि में बाक़ाइदे यानी लफ़्ज़ जी हुरमत, उनजो उचार, उनजो सही यानी प्रोनाउंसिएशन ऐं लहजो, उहो आउं साईं खां वञी पुछंदो हुउसि ड्यूटी रूम में, कॾहिं कॾहिं बेटाई सरकार जी का सिट बैत या को बि अहिड़ो, त पाण ख़ुशीअ सां मूंखे ॿुधाईंदा हुआ। ऐं उनजो नतीजो इहो निकिरंदो हो जो असां जॾहिं ॻाल्हाईंदा हुआसीं त उहो असांखे उहो ॻाल्हाइणु ऐं उनजी अदायगी इज़त ॾियारींदी। ऐं साईं चवंदो त बख़्शन तो में इहा जेका तलब आहे न, इहा तोखे तमामु घणो मथे वठी वेंदी। अल्हम्दुलिल्लाह
उन खां पोइ खोड़ सारा अहिड़ियूं शख़्सियतूं जिन खां असां मुतासिर थियासीं ऐं सिखियोसीं तव्हांजे पाण अंदरि हुई, तव्हां हली वेंदा हुआ। बिल्कुलु। बाबा रमज़ अली जो ज़िक्र ज़रूरु कंदुसि। मूं ताज़ो फेसबुक ते उन्हनि ते वॾे अरसे खां पोइ आर्टिकल बि लिखियो आहे जो काफ़ी दोस्त पढ़नि पिया। 114 साल उन्हनि जी उमिरि हुई ऐं पाण जामशोरे फाटक ते उते मच बुखारी हिकिड़ी आस्थान हो, उते रहंदा हुआ ऐं ज़रे घटि साईं सां मुंहिंजो बि 15 सालनि खां हिकिड़ो मोहबत जो रिश्तो रहियो। पाण हाणे ई तक़रीबन 2014 में विसाल करे आहे। सो बाबा रमज़ अली जो ज़िक्र निकितो आहे ऐं आउं उन्हनि वटि उनजी ख़िदमत में हाज़िर पियो थींदो हुउसि। सो बाबा ॿुधाईंदो हो त जॾहिं बि जिते वञो ऐं पाण खां कंहिं वॾी जाइ ते कंहिं वॾे शख़्सियत वटि या वॾे कंहिं बुज़ुर्ग ऐं आलिम वटि त पंहिंजो थांव ख़ाली करे वेंदा करियो, पोइ भरिजी ईंदव। जे पंहिंजे पाण खे भरे उते वठी वेंदव त कुझु कोन मिलंदव। तंहिंजे करे अॼु ॾींहुं ताईं असां कंहिं वॾे बुज़ुर्ग वटि कंहिं वॾे आलिम वटि वॾे ॼाणू वटि एसि ताईं जो जेकॾहिं दरगाह ते वञा भिटाई सरकार ते कलंदर सरकार ते त बख़्शण महिराणवी खे जुतियुनि जी जाइ ते लाहे पोइ अंदरि वेंदो आहियां। पोइ जेको मिलंदो आहे उन्हनि जी अता एक्चुअली जगह खाली हूंदी त कुझु मिलंदो। अॻे ई तव्हां पहिरीं सां ई भरिजी वञो था त तव्हां उन मां छा हासिल कंदव? असांजे हाणोकी टही जेका आहे न नई, उन जी गिला नथो करियां पर सची ॿुधायां त उन्हनि में इन ॻाल्हि जी वॾी अणाहठ आहे। जेको शख़्स पंहिंजे पाण खे अकुल कुल सम्झी वेही रहियो न, पोइ उन कुझु हासिल न कयो। ज़िंदगी सॼी माण्हू जी सिखण में गुज़रे, तालिबुल इल्म रहे, अर्ज़ु रहे, सिखंदो रहे। तंहिंजे करे उहा सिक हाणे तव्हां अॼुकल्ह ॾिसो था, अॼुकल्ह जी जनरेशन में घटि थी वई आहे तव्हां। हा, उन जा सबब बि आहिनि त उन्हनि खे उहा सोबत नसीब न थी, ऐं जेकॾहिं उहा न थी आहे नसीब त उन्हनि वरी उनखे हासिल करण जी कोशिशि बि न कई आहे। आउं मुख़्तलिफ़ चैनलनि ते रहियो आहियां, रेडियो ते रहियो आहियां, टेलीविज़न ते, त शुरू वारे ॾींहंनि में कुझु नौजवान अहिड़ा हुआ जिन खे सिखण जी यानी तलब हूंदी हुई। पोइ असां बि चाहींदा हुआसीं त उन्हनि खे ॿुधायूं त कीअं ॻाल्हाइबो आहे, लफ़्ज़ कीअं वोकेबुलरी, पंहिंजे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो जंहिंखे चऊं उहो कीअं वधाइजे मुताले सां, मुशाहिदे सां। पर हाणे सची ॻाल्हि ॿुधायां, नए नसुल जे कंहिं नौजवान खे ॿुधाईंदे ॾाढी हिकिड़ी घबराहट ऐं हिकिड़ो भउ थींदो आहे त यार अॻिलो मथां ई चवे त साईं हाणे तव्हां किथां अची आहियो, मूंखे त सॼी ख़बर आहे। जेके तव्हां जहिड़ा माण्हू जेके हिकिड़ी दरसगाह जी सूरत रखनि था असां वटि ॿोलीअ जे हवाले सां मां बिल्कुलु चवंदसि तव्हांजे ॻाल्हाइण जो स्टाइल, तव्हां भई कीअं हुनखे प्रकट कजे हो, उहो ई माण्हू इहो सोचे करे पुठिते थींदा वेंदा। तव्हां सम्झो त मुआशिरे जो वॾो नुक़सानु थींदो। ज़ाहिर आहे न, ॾिसो हू मुआशिरे जो छा, हू पंहिंजो वॾो नुक़सानु कंदा सभ खां पहिरीं त। पोइ त उहो ईअं आहे जी जर ते फोटो, ॿुधियो न, जर ते फोटो चवंदा आहिनि जीअं पाणीअ ते बुड़बुड़ो अची वेंदो आहे नंढड़ो, पोइ उहो जर जे फोटे मिसल आहिनि। थोरी देरि लाइ उन्हनि खे उॾार मिलंदी पर उहा दाइमियत न हूंदी, उन शइ में उहा शइ न हूंदी। अॼु मिसाल मूंखे 40 साल थिया आहिनि हिन सफ़र में गुज़ारींदे, अल्हम्दुलिल्लाह अॼु बि माण्हू प्यारु कनि था, मोहबत ॾियनि था न। त हाणे इन सफ़र जे पुठियां मुंहिंजो मुशाहिदो, मुतालियो ऐं उहे सोबतूं, मोहबतूं, उहे कशाला, उहे कष्ट, उहे मुजाहिदा, इहे सभु इन में शामिल आहिनि न। तंहिंजे करे ई इहा शइ सस्टेनेबल आहे न। सही ॻाल्हि आहे। भला जो 40 सालनि जो सफ़र हुयो, शुरूआत थी स्टार्ट तव्हां कीअं वरितो? अचानक लाइफ में कहिड़ो इवेंट आयो, का ॻाल्हि थी, या पहिरीं खां ई हूंदो माण्हू नंढपण खां ई सोचींदो आहे त हीअ शइ कंदसि, या फैमिली में का अहिड़ी शइ हूंदी आहे, का ॻाल्हि ईअं अचानक थी वेंदी आहे? न, ईअं त हो। मिसाल मूं जंहिं घर में परवरिश पाती, मुंहिंजो वालिद साहब अल्लाह से मग़फ़िरत करे, शहीद फ़क़ीर मोहम्मद रहीम महर अलफ़ुक़रा अख़बार कढंदा हुआ सागड़ मां, ऐं उन में उन्हनि जी लाइब्रेरियूं, उनजो अदब इल्म, उते जेका इदारे में आउं पाण उते कमु कंदो हुउसि त इल्मी अदबी माण्हुनि सां जेका ॾेठ वेठ थींदी हुई। हा, उन पोइ वरी मूंखे नंढे हूंदे खां हिकिड़ो शौक़ु हूंदो त रेडियो ते आउं अचां। रेडियो आउं जाम ॿुधंदो हुउसि बचपन में, त दिलि चवंदी आउं रेडियो ते अचां, जीअं हीअ ॻाल्हाइनि था ईअं ॻाल्हायां। इहा जेका तलब ऐं छिक जेका आहे उहा पोइ मूंखे वठी आई रेडियो ते। ऐं शुरू में त ज़ाहिर आहे माण्हू जीअं शाइर चयो त प्यार का पहला ख़त लिखने में वक़्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में वक़्त तो लगता है।
त पोइ ईअं पोइ सिखणु शुरू कयोसीं आस्ते आस्ते एतमाद ईंदो वियो। असुल सॼी ॻाल्हि जेका आहे न उहो माण्हू कामयाबु तॾहिं आहे जॾहिं पंहिंजे उन छिक ऐं सिक में इश्क शामिलु करे, इनवॉल्वमेंट ऐं सिंसियरिटी ऐं महिनत तलब। हा बिल्कुलु लतीफ़ साईं जो बैत आहे त जा वहे तां वाट कपर पुछनि कूड़ियूं। इहे जेके शॉर्टकट ॻोल्हींदा आहिनि न, कपर किनारा इहे ॻोल्हींदा आहिनि, इन्हनि खे भिटाई सरकार रद्द करे छॾियो, कूड़ो करार करे ॾेई छॾी। जेके सचाईअ सां, अवरचाईअ सां, महिनत सां ऐं पंहिंजी ख़ुदि एतमादीअ सां मंज़िल जो तयन करे हलंदा आहिनि न, उन लाइ रस्ता ठही वेंदा आहिनि। जा वहे तां वाट कपर पुछनि कूड़ियूं। जेके शॉर्टकट ॻोल्हीनि था, सिफारिशूं ॻोल्हीनि था, उहे कूड़ा। जिन खे सिक सावड़ जी से गेड़ न पुछनि घाट। बुनियादी तरह इहो बैत सुहिणी मेहार मां आहे, छो त साहड़ सुहिणीअ लाइ मंज़िल हो, महबूब हो, मक़सद हो। हाणे उन में ॿिए नंबर ते जेको सिट आहे उन में पाण फरमाइनि था त जिन खे सिक साहड़ जी यानी मंज़िल ते पहुचण जी रुगो सिक आहे, उहे घेड़ घाट न आहिनि पुछंदा। जिन खे सिक सावड़ जी से घेड़ न पुछनि घाट। अञा हिकिड़ो टियों दर्जो आहे माण्हुनि जो, उहो कहिड़ो आहे? जिन खे इश्क उसाट यानी मंज़िल ते पहुचण जी जो इश्क बि हुजे ऐं उसाट बि हुजे। उसाट उहो लफ़्ज़ आहे जंहिंमें असीं किरोड़े उञूं गॾु करियूं तॾहिं हिकिड़ो उसाट ठहंदो आहे। एॾी उञ हुजे। पोइ जिन खे इश्क उसाट से वाहुड़ भाइन विखड़ी, उन लाइ दरिया बि हिकिड़ी विख आहे, हिकिड़ो क़दम आहे। शाह साहब जी इन ते ई तव्हां हली करे पंहिंजी कामयाबी ऐं जीअं अॼु तव्हांजी हिकिड़ी शख़्सियत थी वई आहे, उन ई मुश्किलुनि सां हली करे, उन ई सिक सां, उन सां तव्हां हलिया आहियो। इन ते वधीक ॻाल्हायूं था, लाइफ में इश्यूज़ बि थिया हूंदा, ज़िंदगी में मसला मसाइल बि थिया हूंदा, कॾहिं कामयाबी मिली हूंदियूं, कॾहिं नाकामियूं बि मिली सघंदी ज़िंदगी आहे, कॾहिं ख़ुशियूं। इन ते वधीक ॻाल्हायूं था पर हिकिड़े ब्रेक खां पोइ। व्यूअर्स, असांजी कचहरी हले थी पई बख़्शन मेहरानवी साहिब सां। वक़्फ़े खां पोइ वापसि थी अचूं।